बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं यहाँ डीबी बलोच। नाज़रीन सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कंदकोट अंदर कोरोना जी एंट्री 2 केस ज़ाहिर, मुतासिरनि खे करमपुर जे करंटीना सेंटर मुंतकिल कयो वियो। टाउन चेयरमैन मीर इसरार अहमद खोसे चयो आहे त असिस्टेंट कमिश्नर सां इख़्तिलाफ़ ख़त्म थी विया आहिनि, साथ ॾींदड़ दोस्तनि ऐं कारकुननि जी महिरबानी। सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। गुड्डू पावर हाउस जे मुलाज़िमनि शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई। ज़मीन ते बाअसर धुरियनि जो कब्ज़ो आहे, ज़िले इंतज़ामिया साहकार करण लाइ तयार न आहे, इंसाफ़ फ़राहम कयो वञे, बख्शापुर वासी नौजवान जी दां। कश्मीर ज़िले अंदर 39 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। कश्मीर में मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते का तकरीब न थी सघी, मज़दूर रईस मिलनि ते कमु कंदा रहिया। नाज़रीन पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कोरोना वायरस जी वबा कंदकोट ताईं पहुची वई आहे। कंदकोट जे 2 नौजवाननि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक थियण बाद 2 नौजवाननि खे करमपुर जे करंटीना सेंटर मुंतकिल कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त 2 नौजवान कंदकोट जे अनाज मंडी में कारोबार कंदड़ आहिनि। कश्मीर टाउन जे चेयरमैन मीर इसरार अहमद खोसे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कश्मीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असिस्टेंट कमिश्नर अयाज़ सुमरो सां इख़्तिलाफ़ ख़त्म थी विया आहिनि ऐं असां पाण में ॿाहिरि आहियूं। हुन चयो त डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी विच में अची असांखे पाण में ठाहे छॾियो। हुन चयो त सोशल मीडिया ते साथ ॾींदड़ दोस्तनि जा कुर्ब जन मुंहिंजो साथ ॾिनो। मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते गुड्डू थर्मल पावर हाउस जे मुलाज़िमनि शिकागो जे शहीदनि खे भेटा ॾियण लाइ हिकु तक़रीब जो अहतमाम कयो। गुड्डू थर्मल जे लेबर क्लब में तक़रीब थी, जंहिंखे शमसुद्दीन सोलंकी, एडी मलिक, सलीम भुट्टो, नियाज़ सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। बख्शापुर वासी नौजवान लालदास दाईंदे चयो आहे त संदसि ज़मीन ते बाअसर माण्हुनि कब्ज़ो कयो आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि बावजूदि कश्मीर ज़िले जी इंतज़ामिया कब्ज़ो छॾाइण लाइ कंहिं बि क़िस्म जी मदद करण लाइ तयार न आहे। हुन मुतालबो कयो त संदसि ज़मीन तां कब्ज़ो छॾायो वञे। डीसी साहब कश्मीर हेठ कंदकोट, डीसी साहब सुप्रीम कोर्ट जे हवाले सां असांजा मसला आहिनि, आर्डर आहिनि असां वटि सुप्रीम कोर्ट जा। तव्हां असांखे ज़मीन जा कब्ज़ा नथा वठाए ॾियो सर। असां तव्हांजे दफ़्तर अचूं था, रोज़ असांखे डटा ॾेई करे तव्हां मोकिले छॾियो था। तव्हांजे सर फ़ोना कयूं था, तव्हां असांजूं फ़ोना नथा खणो। कश्मीर में मुख़्तियार कार साहब ॾे वञूं था, मुख़्तियार कार साहब मिले बि नथो। मुख़्तियार कार साहब असांजी फ़ोना बि नथो खणे। मुख़्तियार कार साहब खां अलावा असां AC साहब कश्मीर ॾे वञूं था, AC साहब बि असांजी फ़ोना नथो खणे, असां सां मिले नथो। ख़ुदा रा असांजी मदद कयो। पर अॼु असां तयार आहियूं कब्ज़ा वठण लाइ सर। अॼु असांखे तव्हां कब्ज़ा वठी नथा ॾियो। तव्हां असांजे डॉक्टर साहब खे, रमेश कुमार वांगपानी साहब खे तव्हां रोज़ कॉल करे चवंदा हुओ साईं तव्हांजा हिंदू कब्ज़ा नथा वठनि। असां सर कब्ज़ा वठण लाइ बिल्कुलु तयार आहियूं। असांखे कब्ज़ा वठाए ॾियो। रोज़ असां सर हुते तव्हां ॾे अचूं था, तव्हां असांजी दाद फ़रियाद नथा ॿुधो। अॼु 29 अप्रैल ते शेरली खान, ज़ियाउल हक़, अब्दुल रज़ाक पंहिंजा माण्हू हथियारनि सां वठी मुंहिंजी ज़मीन ते हर मराइनि था सर। हर मराए उहे वरी आबादी जी कोशिशि करनि था। पहिरियों आबादियूं बि तव्हां असांखे न वठाए ॾिनियूं, सुप्रीम कोर्ट जे हवाले सां आर्डर में वाज़े आहे सर। अॼु उहे हथियारनि सां बीह करे माण्हू असांजी ज़मीननि ते हर मारनि था। ख़ुदा रा असांखे पंहिंजी ज़मीन वठाए ॾियो। असांखे कब्ज़े वठण जे लाइ अॼु असां तयार आहियूं। कश्मीर ज़िले अंदरि अॼु 39 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। लॉकडाउन सबबि ज़िले जा समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते कश्मीर अंदरि का बि तक़रीब मुनक़द न थी सघी। मज़दूरनि जे आलमी ॾींहं ते आम मोकल हुजण बावजूदि कश्मीर जे राइस मिलनि ते कमु कंदड़ मज़दूर सख़्त गर्मी बावजूदि पोरियो कंदा रहिया। नाज़रीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो यूट्यूब चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।